आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी नाज़रीन, असी मोहतरम तनवीर अली साहब का पुछंदासीं त उहे हिन वक्त ताईं केतिरा पंहिंजा वीडियो ऐं ऑडियो एल्बम करे चुका आहिनि। सर ऑडियो एल्बम जेके आहिनि मुंहिंजा तक़रीबन 23 आहिनि ऐं वीडियो एल्बम उनखां पोइ 17 थिया ऐं CD लॉन्चिंग सां गॾु जेके शो थिया आहिनि 47 आहिनि टोटल हिन वक्त ताईं मौजूदु मार्केट में। जी नाज़रीन, असी तनवीर अली साहब का पुछूं था त हींअर असांखे कंहिंजो गीत ॿुधाइनि था। हींअर ख़ूबसूरत गीत आहे जावेद नवाज़ खोसो साहब जो ऐं उमेद कयूं था सभिनी नाज़रीन खे पसंदि ईंदो। दोस्तनि खे साॻी गुज़ारिश कंदासीं त पंहिंजा कमेंट्स बि ॾियो ऐं लाइक करे शेयर बि कयो हिन गीत खे। हो प्यार वारो को माण्हू मिली पे प्यार वारे जिया ॻोल्हा, घूरत पंहिंजी जाइ ते आ मुश्की बि मिले बिस्मिल्ला। प्यार वारो को माण्हू मिली पे प्यार वारे जिया ॻोल्हा, घूरत पंहिंजी जाइ ते आ मुश्की बि मिले बिस्मिल्ला। जोड़न सां गॾु जोड़ ॾिसां थो हेखल आ मन डोला, ओ मुंहिंजा मौला कम थियनि के सोला, ओ मुंहिंजा मौला कम थियनि के सोला। मूंखे दौलत कोन थी घुर्जे, मूंखे घुर्जे चाहत, कूड़ ठगीअ जो कायल नाया सादिया मुंहिंजी तबियत। मूंखे दौलत कोन थी घुर्जे, मूंखे घुर्जे चाहत, कूड़ ठगीअ जो कायल नाया सादिया मुंहिंजी तबियत। पंहिंजो जेको मूंखे बनाए घोर कयां तन मन, प्यार वारो को माण्हू मिली पे प्यार वारे जिया ॻोल्हा, घूरत पंहिंजी जाइ ते आ मुश्की बि मिले बिस्मिल्ला। जावेद सिकंदे साल वया थी सिकते मुंहिंजी पूरी, मालिक साईं नंढड़ी मुंहिंजी ख्वाहिश कर तूं पूरी। जावेद सिकंदे साल वया थी सिकते मुंहिंजी पूरी, मालिक साईं नंढड़ी मुंहिंजी ख्वाहिश कर तूं पूरी। तूं कबूल दुआ कर यार थे हाज़िर, नेण ॾिसी ख़ुशि थियनि। प्यार वारो को माण्हू मिली पे प्यार वारे जिया ॻोल्हा, घूरत पंहिंजी जाइ ते आ मुश्की बि मिले बिस्मिल्ला। जोड़न सां गॾु जोड़ ॾिसां थो हेखल आ मन डोला, ओ मुंहिंजा मौला कम थियनि के सोला, ओ मुंहिंजा मौला कम थियनि के सोला। जी नाज़रीन, असी मोहतरम तनवीर अली साहब का पुछंदासीं त उहे पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो सिंध कहिड़नि कहिड़नि शहरनि ताईं करे चुका आहिनि ऐं पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारे चुका आहिनि। सिंध जे तक़रीबन शहरनि में प्यारा प्यारा दोस्त रहनि था, तक़रीबन हर शहर में परफॉर्मेंस कयो आहे। कराची खां वठी लाड़ काशो हुजे या ख़ैरपुर मीरस सखर थियो हेॾां नवाबशाह, हर नंढे वॾे शहरनि में प्लस में इलाही सारा ॻोठ आहिनि पंहिंजी प्यारी सिंध जा, जिते सुठा दोस्त रहनि था, उन्हनि वटि पंहिंजा मौक़ा मिलिया आहिनि, परफॉर्मेंस करे आया आहियूं। जी नाज़रीन, असी तनवीर अली साहब का पुछूं था त हींअर असांखे कंहिंजो गीत ॿुधाइनि था। सर हींअर उस्ताद बुखारी जो मशहूरु गीत आहे, मंदूर सेखाणी साहब ॻायो आहे, उहो पेश कयूं पिया। उमेद त सभिनी खे पसंदि ईंदो ऐं दोस्तनि खे गुज़ारिश साॻी कंदासीं त गीत ते पंहिंजा कमेंट्स ॾियनि ऐं उनखे वधि खां वधि शेयर बि कनि। तूं मञी मञी न मेहरबान, मां त मिंथ थो करे छॾियां। तूं मञी मञी न मेहरबान, मां त मिंथ थो करे छॾियां, मां त मिंथ थो करे छॾियां। हिकु त कंहिंसां दिलि न लाइजे, लाइजे त पोइ निभाइजे। हिकु त कंहिंसां दिलि न लाइजे, लाइजे त पोइ निभाइजे। जे निभाइजे त थी जवान, मां त मिंथ थो करे छॾियां। जे निभाइजे त थी जवान, मां त मिंथ थो करे छॾियां। हिकु अॻे इश्क वा अजीब, ॿियो त ही बुखारिया गरीब। हिकु अॻे इश्क वा अजीब, ॿियो त
रही बुखारिया गरीब बस अजीब मैं गरीब हाँ मातम थो करे छॾिया बस अजीब मैं गरीब हाँ मातम थो करे छॾिया तूं मञी मञी न मेहरबान मातम थो करे छॾिया है मातम थो करे छॾिया महिरबानी आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल